जेकॾहिं अवां इंटरनेट ते वीडियोज़ ॾिसणु पसंदि कंदा आहियो त यकीनन यूट्यूब जो इस्तेमालु बि कंदा हूंदा। सुठी ख़बर इहा आहे त गूगल जी मिल्कियत वीडियो शेयरिंग सर्विस में केतिरनि ई नवनि फीचर्स खे शामिल कयो वियो आहे, जॾहिं त इन जी डिज़ाइन खे बि बहितर कयो वियो आहे। कंपनी तरफ़ां हिकु ब्लॉग पोस्ट में इन्हनि तब्दीलियुनि जो ऐलान कयो वियो। कुझु फीचर्स यूट्यूब जे वेब वर्ज़न लाइ आहिनि, जॾहिं त कुझु स्मार्ट फोन्स ऐप ऐं स्मार्ट टीवी सॉफ्टवेयर ते कमु कंदा। इन्हनि मां हिकु फीचर प्रेस 2x जेको वीडियो जी स्पीड खे ॿीणो करे छॾींदो आहे। इन लाइ वीडियो ते पंहिंजी आङुर खे दॿाए रखो, जंहिंसां प्लेबैक स्पीड ॿीणी थी वेंदी। इहो फीचर वेब, टैबलेट ऐं मोबाइल डिवाइसिस लाइ मौजूदु हूंदो। अहिड़ी रीति हिकु नओं फीचर थंबनेल प्रीव्यू आहे, जंहिंमें वधीक वॾा थंबनेल प्रीव्यू नज़र ईंदा। हीउ फीचर स्मार्टफोन या टैबलेट में इस्तेमालु करणु मुमकिन न आहे। हिकु ॿियो फीचर स्क्रीन लॉक आहे। लॉक स्क्रीन फीचर जे इस्तेमाल सां स्मार्टफोन या टैबलेट ते स्क्रीन लॉक थी वेंदी ऐं हादसाती तौर ते डिवाइस खे छुहण सां वीडियो मुतासिर न थींदी। इन फीचर सां डिवाइस जो टच फंक्शन डीएक्टिव थी वेंदो आहे, जंहिंसां वापेदार स्क्रीन खे छुहण सां वीडियो जे बीहण, स्किप या सजेस्टेड वीडियो जे सिलेक्ट थियण जी परेशानी खां ख़तम थी वेंदा आहिनि। स्टेबल वॉल्यूम नाले फीचर बि इन सर्विस जो हिसो बणिजी रहियो आहे। हीउ फीचर इन ॻाल्हि खे यकीनी बणाईंदो त कंहिं वीडियो जो साउंड ओचितो वधी न वञे। इन सां गॾोगॾु यूट्यूब में लाइब्रेरी टैब खे रीडिज़ाइन कयो वियो आहे ऐं हाणे इन खे यू जो नालो ॾिनो पियो वञे। हिन टैब में प्ले लिस्ट्स, डाउनलोड्स, वॉच वीडियोज़ ऐं परचेज़ वग़ैरह खे हिक जाइ ते गॾु कयो वियो आहे। हीअ नई तब्दीली वेब ऐं मोबाइल डिवाइसिस ते मुतारिफ़ कराई वई आहे। कंपनी मूजिबि हू नवां फीचर्स मुतारिफ़ कराइण जो सिलसिलो जारी रखंदो ऐं हीउ ईंदड़ कुझु हफ़्तनि ताईं वापेदारनि खे दस्तियाब हूंदा। कंपनी ॿुधायो त वधीक फीचर्स ते बि कमु कयो पियो वञे, जॾहिं त यूट्यूब किड्स ऐप खे बि रीडिज़ाइन कयो वियो आहे।